नौशर अफरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो। नौशर अफरोज में सिंध जे अड्डे शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर ऐं राणीपुर में सैदन जी हवेली में बेदर्दी सां क़त्ल थियल फातिमा फड़ो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एसटीपी ज़िले सदर असगर बुट, मुमताज़ बुट, हबीबुल्लाह मशहूरी असद चांडियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सखर जे सीनियर बेबाक साफ़ी कावश केडीएन रिपोर्टर जान मोहम्मद मेहर खे सखर जे शहर में सरेआम शहीद कियो वियो। उन सां गॾोगॾु राणीपुर ऐं सैदन जी हवेली में फातिमा फड़ो खे बेदर्दी सां क़त्ल कियो वियो, जंहिंजा हिन वक़्त ताईं कातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत कयूं त असां सिंध हुकूमत समेत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि इदारनि खां पुरज़ोर अपील करियूं था त शहीद साफ़ी जान मोहम्मद मेहर ऐं फातिमा फड़ो जा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। Jangan